हियर हाफिज अब्दुल गनी खोसो जिन जे खिदमत में अर्ज है त हू आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में तव्हां असां के नात ॿुधायो। प्यारी जमा सगोरी अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब सिक वारा मोहब्बत वारा इज्जत वारा हिन सोहनी महफिल में गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला हयातुन नबी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र खैर बुधी अदा खाली झोलियों ज़रूर खणी आया आहियूं, रहमत सां भरे वापसि वेंदासूं। हर को उम्मीदवार महबूब जे दरबार ते सवालिया अवां बि मंगता आहियो, असीं बि मंगता आहियूं। ॾियण वारो रब्बा, विरहाइण वारो मदीने वारो साईं आहे मुंहिंजा अता। उन महबूब जो नारो हणो, हथ मथे खणी चओ या रसूल अल्लाह। वॾे वॾे आवाज़ सां चओ या रसूल अल्लाह। सलाह शरीफ पढ़ायो। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। भला ही खणी पढ़ायो वॾे आवाज़ सां। अस्सलातु वस्सलामु अलैका या सखी थियो थोरो आवाज़ के वधायो। ही कचहरी मदीने शरीफ में टेलीकास्ट थी रही है, महबूब ॾिसी रहिया आहिनि असांखे। सलात पढ़ायो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। एक मोहम्मद आहे सभनी अदा हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। शान मदीने वारे साईं जो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह खे भेरो ॾियो। ईअं न हथ मथे खणी सोना चओ सुभान अल्लाह। ओ कुल हिस्सा प्यारे हुस्न जा था लिखन चाली हुआ हिक मिलियो यूसुफ के बाकी ॿिया 39 हुआ हिक मिलियो यूसुफ के बाकी ॿिया 39 हुआ से मिलिया महबूब के सब मोहब्बत नूर मुबीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। एक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। यो कुरान करीम जी आयत बाहे वरानो मुसा पढ़ायो सब साईं जा नात ख्वार बणजी वञो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
हिक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओसो यूसुफ जीद सी थे औरतुन हथ जान क्या पर मोहम्मद के डिठो जन तन तसर कुर्बान क्या पर मोहम्मद के डिठो जन तन तसर कुर्बान क्या पर मोयो मखलूकात के सोना तुझे लबन जी लालान काडे चंद्र काडे सजन तुझे चेहरे जी चांद्रान हो रहा सुभान अल्लाह चो बाबा। गुलाम नबी हर वस्फ जी वही लिखे छावा खान से छिनदा छाजे कान जन दिसण सा दिल दई छड़ी ओसो यूसुफ जीद सी थे औरतुन हथ जान क्या पर मोहम्मद के डिठो जन तन तसर कुर्बान क्या पर मोहम्मद के डिठो जन तन तसर कुर्बान क्या अदा हुज़ुलैखा जो पिरी पर है सजन हर दिल नशीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जुबान खोल पढ़ा है वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुन्नी मोहब्बत सा चो सुभान अल्लाह हथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह। ओ रात जो मुरे के तक मथल सुई भी जाहिर थी पवे चांदो की में जे अचे चंद्र भी शर्मिंदो थी पवे चांदो की में जे अचे चंद्र भी शर्मिंदो थी पवे अहिड़े चेहरे पाक वारो आम जो अरबी अमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ए महेसर ईद थी वई जो मिलो आली जनाब जय जी ज़ियारत करण सा हज अकबरीअ जो थई सवाब जय जी ज़ियारत करण सा हज अकबरीअ जो थई सवाब आ गुलाम नबी असां जो दिल रुबा ईमान दीन आ गुलाम नबी असां जो दिल रुबा ईमान दीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिक मोहम्मद आहे सभनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। और ही जुमला भी मूंसां गॾु पढ़ायो मीलादुन नबी जी महफ़िल में गॾु आहियूं इंशाअल्लाह भलाई आहे वधीक थींदी सभई पढ़ायो। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो
मुझो घर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अॻियां मुझो घर हुजे चओ मान थो चाहियां त मूं वटि सोन चांदी सर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अॻियां मुझो घर हुजे थो घुरा तो खात तुझे दर अॻियां मुझो घर हुजे